चेंज करना, वैल्यूज़ कीअं चेंज थींदा? खामखा में बग़ैर सबब जे असीं केॾो कंप्रोमाइज़िंग थी विया आहियूं जो बग़ैर रीज़न जे माण्हुनि खे ओबलाइज पिया करियूं, साईं पिया करियूं। उन साइंटिफिक रीज़न त आहे त असीं स्टॉकहोम सिंड्रोम जे मेंटल कंडीशन में आहियूं, असीं मेंटली इल आहियूं, बीमार आहियूं। विक्टर हुगो जो नाविल आहे लेस मिज़रेबल। हिते जेके तव्हां वेठा आहियो उन में कुछ नौजवान उन कम्युनिटीज़ सां त ताल्लुक़ रखनि था, पर पाण लेस मिज़रेबल कोन आहियूं। अॼु ॾींहुं ताईं उहो विक्टर हुगो जो नाविल इन्फ्लुएंस करे थो दुनिया ते, ऐं त उहे कम्युनिटीज़, उहे माण्हू जिन खे धुतकारियो थो वञे, जिन खे इज़त कोन ॾिनी वञे, जंहिंखे तव्हां पंहिंजो कोन था सम्झो, जंहिंखो अवाम जा कोन्हे, जंहिंजो राइट कोन था ॾियो, त लेस मिज़रेबल जेके कम्युनिटीज़ आहिनि, असीं उन्हनि खे ऑन न कंदासीं। उन नाविल में हिकिड़ो किरदारु आहे, उहो बि जेके तव्हां वकील आहियो, मूं जजिस खे चयो त हिकिड़ो कन्विक्टेड आहे, उनखे पेरोल ते आज़ादु था कनि, पोइ उन जी अॻिते कहाणी आहे, ॾाढी इंट्रस्टिंग आहे, ऐं ॿुधाइणु कोन थो चाहियां, तव्हां पाण पढ़िजो। पेरोल छो थो टोड़े ऐं लाइफ चेंजिंग तव्हांजो ज़िंदगी जूं डायरेक्शन मटिजी वेंदियूं जेकॾहिं तव्हां उहो नाविल पढ़ंदव। हू ॿुधाए थो, सॉल्यूशन ॿुधाए थो, सोसाइटी में तब्दीली जी चेंज कीअं ईंदी। वैल्यूज़ तव्हांखे सेट करणा आहिनि, कमिटमेंट छा आहे, तव्हां निभाइणो आहे। तव्हां उहिदे लाइ, पोस्ट लाइ, केस लाइ, कंहिं ॻाल्हि लाइ, उन लाइ तव्हां जेकॾहिं कंहिंसां नाइंसाफ़ी कंदो, कंहिंसां प्यार न कंदो, कंहिंखे इज़त न ॾींदो, पंहिंजे मुआशिरे खे अॻिते न खणी हलंदो, त इहो जेके लेस मिज़रेबल, असां वटि मेजॉरिटी लेस मिज़रेबल आहे। त उन खां सवाइ को हल कोन्हे। हल आहे त नूर मोहम्मद लाखेर थियणो पवंदो, हार्वर्ड थियणो पवंदो। मूं अॼु सुबुह जो कॉलेज में रिपीट पियो करियां, हार्वर्ड यूनिवर्सिटी एॾो माण्हुनि जूं लाइफ बटाए एॾी हूंदी। हार्वर्ड त पंहिंजा पैसा ॾेई यूनिवर्सिटी ठाही हुई, ऐं जॾहिं इब्राहिम लिंकन जो स्टेच्यू ठाहियूं पिए त उन ई साॻे आर्टिस्ट खे चयूं त हार्वर्ड जो ठा, त हार्वर्ड जो फोटो ई कोन हो। चयूं फोटो त ॾे, चयूं फोटो त आई कोन। कॉलेज जी सॼी यूनिवर्सिटी जी छोकिरनि खे गॾु करे उनखे चई तव्हांजी यूनिवर्सिटी में ख़ूबसूरत नौजवान तव्हांजी नज़र में केरु आहे। पोइ जेको छोकिरनि ॿुधायो उनखे विहारे उनजो स्टेच्यू ठाहियो वियो। अॼु जेकॾहिं वेंदो हार्वर्ड यूनिवर्सिटी त हार्वर्ड जो स्टेच्यू कोन्हे ठहियलु। त जेके अहिड़ा कम जिन माण्हू कया उहे एॾा सुहिणा माण्हू हूंदा आहिनि जिन जा स्टेच्यू ठहनि। नाला तख़्तियूं हाणे हेॾे हींअर तख़्ती हणाए छॾी आहे, ऐं कॾहिं पसंदि कोन कंदा आहियूं, बंदि करे छॾियूं पाण, इहे रवाज ख़तमु करियो। नाला लिखण, तख़्तियूं, प्रोटोकॉल ॾियणु अननेसेसरली, दिलि सां प्यार आहे, इज़त आहे, बिल्कुलु करियो, पर रवाज वैल्यूज़ चेंज करणा पवंदा, तॾहिं मुआशिरो ठीकु थींदो। ऐं वैल्यूज़ चेंज करण सां जजिस बि आहिनि न। जजिस असांजो जेको असांजो जज जेको आहे, असां जज, डिप्टी कमिश्नर, असीं या कमिश्नर लिटिगेंट वञे जंहिंजो जेन्युइन राइट हुजे ऐं उहो उनखे ट्रस्ट न हुजे त मूंखे इंसाफ़ मिलंदो, टाइमली मिलंदो ऐं जल्द मिलंदो, त अहिड़ी कोर्ट खे बंदि करे छॾिजे, ऐं ईअं ई अहिड़े थाणे खे बंदि करे छॾिजे, फ़ाइदो कहिड़ो कोन्हे। पोइ पर उन में जेकॾहिं ऑफिसर मिलंदा उनखां पुछंदो आहियां त कॾहिं अवी पाण में गॾिजी वेही सोचियो था त मुआशिरे लाइ ठीकु कुझु करिणो आहे। बिलीव करियो, मूंखे कंहिं एग्ज़िक्यूटिव मां, कंहिं ऑफिसर, कंहिं असांजी विदिन जुडिशरी कंहिं बि माण्हू इहो कोन चयो आहे त असीं कॾहिं गॾिजी चांहि जे कोप ते या पाणी अक्यूज़ इन शिफ्ट ते उनखे ड्रेस उहा कैप वग़ैरह न पारायूं, इंजीनियर नओं उन में नेवी शिप मां किरियो, फेटल एक्सीडेंट जो केस 24 इयर्स खां पोइ
पहिरीं कोर्ट ओरिजिनल सिविल सूट मूं डिसाइड कयो एक्टिविज़म जेके ऐं असां हिक ॿिए सां हिक ॿिए जी मदद न कंदासीं। जी कम्यूनिटीज़ हूंदियूं आहिनि हिक ॿिए खे हेल्प कंदियूं आहिनि, जेको माण्हू किरियल हूंदो आहे उनखे मथे खणंदियूं आहिनि ऐं ईअं ई सभु माण्हू ऑफिसर्स मसूद हारी डिप्टी कमिश्नर मसूद हारी उन टाइम ते कलेक्टर हो नवाब शाह जो। ऐं जेको ॻाल्हाईंदो आहियां कॾहिं कॾहिं को चवंदो यार तव्हां जज चयो सो वॉट, हिन धरती जो माण्हू त आहियां, सलाहुद्दीन बि त आहियां। जज केतिरा ॾींहं रहंदुसि, 2-4 साल जज कोन हूंदुसि, जज जी कहिड़ी ख़बर, सुभाणे जज कोन बि हूंदुसि न, अॻे जज कोन बि हुउसि न। ऐं ही ॻाल्हियूं फंडामेंटल राइट्स जूं आहिनि, इन में कहिड़ो ॿी ॻाल्हि। ऐं छा अखियूं कबूतर वांगुरु अखियूं पूरजनि छा, चवां त भई ॾींहं खे राति आहे, जेको सच आहे जो हक़ीक़त आहे। ऐं आउं चवंदो आहियां हुते इवन आउं सुप्रीम कोर्ट वञणु थियो आहे, उते मुंहिंजी जेका नई इंट्रेक्शन थी आहे ऐं एज़ इट इज़ जी तव्हां सां शेयर पियो करियां, एज़ इट इज़ ॻाल्हाईंदो आहियां। ऐं तव्हांजो वाइस आहियां, वकील थियण जी पूरी कोशिशि कंदुसि, ऐं तव्हां जज थियण जी कोशिशि मूं कई ऐं कंदुसि, पर उनखां वधीक तव्हांजो वकील थियण जी कोशिशि कंदुसि। जजमेंट ज़रिए मूं बीमारियूं जेके हुयूं डायग्नोज़ करण जी कोशिशि कई त कंप्लीट हिकिड़ो ऑर्गेनाइज़्ड वे में। ॾिसो उहो नेचुरल आहे। तव्हां हिकिड़ो माण्हू जेको रूलर आहे उहो छो चाहींदो तव्हीं सुधरो, उहो छो चाहींदो। ॻोठ जो नंढो 50 एकड़ जो ज़मीनदार जेको आहे न उहो नथो चाहे त असांजे ॻोठ में को माण्हू पढ़े। इहा सिंध जे ॻोठनि जी हालत आहे। ऐं विटनेस आहियां, ऐं केरु मूंखे चैलेंज ॾिए ऐं झंग वेंदो आहियां, मूंखे सभु ख़बर आहे, आउं वेंदो आहियां, आउं पाण विटनेस आहियां ऐं ॾिसंदो आहियां, पुछंदो आहियां, मिलंदो आहियां सभिनी माण्हुनि सां। माण्हू ॿार पढ़ाई जा पैसा ई कोन्हनि, प्राइवेट स्कूल में वञी कोन था सघनि, सिविल अस्पतालनि में केरु आहिनि, आउं त हैरान हूंदो आहियां उन्हनि जो कहिड़ो हाल आहे, दवा कोन थी मिले, छा कोन थो थिए। तव्हां चओ था त NICVD बठनि जा केस सखर में, उन में मूं डिसीजन माण्हुनि खे बठनि जे करे केतिरियूं बीमारियूं हुयूं, डॉक्टर घुराया, सेक्रेटरी घुराया, विज़िट कराया, सोहेल में मूंसां वेठो आहे उनखे ख़बर आहे। ऐं 12 सालनि जी हाई कोर्ट जजी में तव्हां बिलीव कंदो वधीक वधि में वधि टाइम आउं रोंदो रहियो आहियां। ऐं कॾहिं कॾहिं आउं चवंदो त असीं जज आहियूं या जज आहियूं या रज़न आहियूं। ऐं पंहिंजी ॻाल्हि थो करे, ॿिया माण्हू त हले छा हूंदा, जेके ॿिया माण्हू जज वरी बि ठीक तरह नज़र था अचनि। बिलीव कयो ईअं असीं फिलॉसफी आहे, आउट ऑफ बॉक्स कोन थो ॻाल्हायां। जजमेंट समटाइम इज एक्ट ऑफ वायलेंस, इहा फिलॉसफी आहे। जूरिस्प्रूडेंस ईअं थो चवे, जूरिस्प्रूडेंस चए थो त उहे जजमेंट्स जेके कंहिंजो राइट डिप्राइव कयो थियो उहो एक्ट ऑफ वायलेंस आहिनि, उहो क्राइम आहे, असीं करियूं था। इन करे अननेसेसरली आउं जॾहिं हूंदो हुउसि भई लाड़काणे कुझु ॾींहं लाड़काणो अपर सिंध आहे, भई केस आयो, नाहक आहे, ज़मीन कॉन्शियस बि चवे थो, ला बि चवे थो, ड्यूटी मुंहिंजी आहे, मूंखे कमु करिणो आहे। जज साहिब दोस्त फोन करे चवंदा लाड़काणो आहे, अदा पोइ छा करियां, ॾुखियो ज़िलो आहे, अदा पोइ छा छॾे ॾियां, बसि पोइ वञी घर वञां। इन करे जेके तव्हां मौजूदु दोस्त आहियो, जिन सां गॾु मूं वकालत कई आहे, जिन सां गॾु मूं सफ़र गुज़ारियो आहे, जेका मूं एज़ ए जज जर्नी जेतिरी मूं तकलीफ़ वेठी आहे, शायदि एज़ एन एडवोकेट आउं एॾी तकलीफ़ में कोन रहां, आउं सवलो हुजां, पर एज़ ए जज जेको आउं विटनेस शयुनि जो आहियां। तव्हां जो काफ़ी टाइम वरितो तव्हां हैरान थी वेंदो। पॉलिटिकल केसनि जी ॻाल्हि कोन थो करियां, सॉक्रेट बि चयो त पॉलिटिकल केसनि गॾु इंसाफ़ कोन थींदो, उहा आउं ही इंडिविजुअल्स जी ॻाल्हि थो करियां, आउं आम केसिस जी ॻाल्हि थो करियां, आउं सेक्शन 42 जी ॻाल्हि थो करियां, आउं न्यूसेंस जी ॻाल्हि थो करियां, मैजिस्ट्रेट जे पावर्स जी ॻाल्हि थो करियां, ऐं हाई कोर्ट 199 जी ॻाल्हि थो करियां, आर्टिकल 37 जी ॻाल्हि थो करियां, फंडामेंटल राइट्स जी ॻाल्हि थो करियां, ऐं ॿी ॻाल्हि त करे ई कोन थो।
ऐं उहे एक्ट जेके मौजूदु आहिनि असां वटि, लीगल डिस्पोजिशन एक्ट में जजिस खे जेतिरो ज़ुल्म कंदे ॾिठो, सिंध ऐं बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीज़ में जजनि खे जेके मतिलबु त कई माण्हू माराए छॾिया। असीं सभु माण्हू, ऐं सभु इन करे चवां थो, एज ए सोसाइटी असांजो रोल सुठो न आहे। इहो मुंहिंजी ज़िंदगी जो एक्सपीरियंस आहे। ऐं मैसेज इन करे थो ॾियां त वी वेकअप कॉल हुजणु खपे। अचो त थोरो पंहिंजे पाण में रिफॉर्म्स आणियूं, पंहिंजे अंदरि में झाती पायूं। ज़िंदगी थोरी आहे, अॼु हूंदासीं सुभाणे कोन हूंदासीं। अलेक्जेंडर द ग्रेट आयो, 20 सालनि में फिलिप मरी वियो, पीउ मरी वियो, अलेक्जेंडर खे मैसेडोनिया मिली ऐं उन चयो त आउं पर्शिया, किंगडम ऑफ पर्शिया खे ख़तमु कंदुसि, ऐं ॿियनि मुल्कनि ते हुकूमत कंदुसि, अफ़गानिस्तान, पोइ इंडिया, सभिनी ते। ऐं उहो वास लाइ निकितो त सभिनी खे मैसेज कई। स्पॉटेनियस खे चई त अमी भलो, त स्पॉटेनियस चयो, स्पॉटेनियस वॾा फाइटर हुआ। उन्हनि चयो त असीं पंहिंजा फ़ैसिला पाण कंदा आहियूं, जॾहिं असीं फ़ैसिलो कंदासीं तॾहिं असीं वेंदासीं, असीं कंहिंजे पोयां हलंदा कोन आहियूं। उहे त अहिड़ियूं क़ौमूं आहिनि। ऐं 11 सालनि जो टोटल उनखे पीरियड गुज़रियो। आयो, राजा पोरस सां लड़ाई थी, जेल वटि, पोइ मुल्तान में सीरियस इंजर्ड थियो, पोइ फ़ौज में ॾाढी कंफ्यूजन थी वई, शायदि मरी वेंदो हुयो। पोइ उन डिसाइड कयो त पोयां ॻोठु हुनजे यूरोप में मैसेडोनिया में इशूज़ हुआ, उनखे वापसि वञिणो हो। त हुन पोइ तकिड़ो ऐं बहितर रस्तो इंडस हो। पोइ इंडस जे ज़रिए हितां हैदराबाद ऐं ठटे मां थींदो, ऐं ठटे जो नालो उन वक़्तु पटाला शहर हो। ठटो न हो, पटाला हो। 2000 साल अॻु में ठटे जा माण्हू, इन इलाइक़े जा माण्हू उनजो ॿुधी शहर ख़ाली करे विया, हलिया, थर ॾे हलिया विया। हू त वियो पिए, हुनखे मदद जी ज़रूरत हुई। पोइ हुन पंहिंजूं रैपिड फोर्सिस खे पोयां दौड़ायो। हुनखे चयो बाबा असीं विढ़णु कोन आयो आहियां, ऐं मुंहिंजी हेल्प कयो त आउं हितां निकिरी वञा। छो जो जेको इंडस डेल्टा आहे न, हाणे तव्हां चवंदो त इंडस डेल्टा इहा छा सियासी ॻाल्हि हूंदी? न, इंडस डेल्टा ते UN जो कन्वेंशन आहे ऐं पाकिस्तान सिग्नेटरी आहे, ऐं पाकिस्तान 1984 में रेक्टिफाई कयो आहे त इंडस डेल्टा खे सेव करणो आहे। इहो कानून आहे। तव्हां पढ़ो छो कोन था? तव्हां मूं कॾहिं चई कोन वकीलनि खां या नौजवाननि खां या माण्हुनि खां पुछियो, ॿुधो आहे। ऐं पुछंदो आहियां, यार एॾो इशू जी ॻाल्हि पिया करियो, पाणी जी ॻाल्हि पिया करियो, भला ॿुधायो इंडस जेको ट्रीटी आहे उहा भला पढ़ी आहे? एग्रीमेंट पढ़ियो आहे? पढ़ी न? पढ़णु विसरी वियो। रिसर्चर असीं कोन आहियूं, पढ़ूं असीं कोन था। इहा असां 5000 साल जी ॻाल्हि था करियूं, असांखे 2000 साल पटाला जी ख़बर कोन्हे। उन वक़्तु असीं हिते ज़ातूं माण्हू केरु हूंदा हुआ? राय सिंह खे मूं चयो, मुलाक़ात थी, मूं चयोसि त भई धणी तव्हां आहियो सिंध जा सोढा, त ॻाल्हि इहा आहे त पोइ त असीं त सभु इन्वेडर आहियूं। मूं चयोमांसि त अॻे केरु रहंदा हुआ? असीं न स्टडी था कयूं, न असीं अच्छा जजिस आहिनि। कन्विक्शन छो ॾियणु खपे? जॾहिं एतिरो क्राइम वधी वञे त जजिस जो रोल छा आहे? कन्विक्शन ऐं सेंटेंस अलॻि अलॻि आहिनि। दुनिया में उनजी तारीख़ अलॻि थींदी आहे। कन्विक्टेड 15 ॾींहंनि खां पोइ चवंदा हाणे सेंटेंस कहिड़ी, हुनजा हालात कहिड़ा आहिनि। ऐं पोइ जे मुआशिरे में ख़राबी आहे त पोइ लॉ ऑफ डिटरेंस जो कॉन्सेप्ट खे फॉलो कबो आहे, पोइ सज़ाऊं ॾिबियूं आहिनि। त जीअं त बहितरी थिए मुआशिरे में, हुननि जो केस आहे इहो, ऐं तव्हांखे ॿुधायो पुलिस जो केस आहे। जेके केस फाइल था करियूं तव्हां 320 केस में फाइल थिया, 319 केसिस में तव्हां हफ़्ते में खिट था करे, पोइ छा जे लाइ रड़ियूं था करियूं? ॿारनि जा रेज़ोल्यूशन पास था करियूं। जुडिशरी भई किथे तव्हां रिफॉर्मेटिव थींदव,
किथे तव्हां लॉ ऑफ डिटरेंस जी जूरिस्प्रूडेंस आहे। जूरिस्प्रूडेंस केरु इस्तेमालु कंदो? असांखे त ख़बर ई कोन्हे सेंटेंसिंग पॉलिसी छा आहे ऐं सेंटेंसिंग जो कॉन्सेप्ट छा आहे, लॉजिक छा आहे, सज़ा छो ॾियणु खपे, छो न ॾियणु खपे। हिते मूंखे यादि आहे उमरकोट में हिकु सेशन जज आयो, मूंखे यादि आहे, तव्हांखे यादि हूंदो, इन जो नालो कोन थो खणा। उन दौर में जेतिरो क्राइम थियो शायदि ई कॾहिं एतिरा धड़ा फुरूं थियूं। ऐं मीरपुर ख़ास में मूंखे यादि आहे यूसुफ साहब सीनियर, असदुल्ला बलोच साहब सेक्रेटरी सेशन जज हो, ऐं 17/3 17/4 सॼी हुदूद जी जुरिडिक्शन वटि हुई। मीरपुर ख़ास जी हिस्ट्री में उनखां अॻु ऐं उनखां पोइ एतिरा धाड़ा कोन लॻा जेतिरा उन जज जी मौजूदगी में धाड़ा लॻा। उन्हनि खे गारंटीड ख़बर हुई त बैंकुनि खे धाड़ा लॻा। मीरपुर ख़ास में अहिड़ो वाक़िया ई कॾहिं कोन थिया। उन्हें ख़बर हुई त कोर्ट कहिड़ी में वेंदो केस, वकील कंहिंखे करणो आहे, ऐं जज आउं वकील हुउसि न, न्याणियुनि जो केस हो, मूं सूट फाइल कयो, जज साहब प्लेंट रिजेक्ट करे छॾी। ठीकु आहे, करे डिटेल में कोन वञा छो कीअं कई, ख़ैर अपील में वियुसि, रिमांड करायसि, ॾाढी महिनत सां केस हलायईं। वरी सूट मुंहिंजो बाय जजमेंट डिक्री डिसमिस थी वियो। ठीकु आहे, जज आहे कयो, जॾहिं मामला ॿिया हुआ पर ख़ैर उन ते कोन अचूं। अपील में वियुसि, ऐं एतिरो ॿुधायां कि अपील में वियुसि, सेशन जज खे मूं चयो साईं ट्रांसफर ते कई एडिशनल डे उन टाइम, मूं चयो त प्लीज़ मुंहिंजी पार्टी वटि ग़रीबनि उन वटि पैसा कोन्हे जजिस खे पैसा ॾियण जा, इन वटि न मोकिलियो तव्हां पाण। मूंखे चई हिकु टंगे जो मुल्क आहे, हिन में हिकिड़ी टंग सां ई हलणो पवंदो माण्हू खे। पोइ मूं चयो तव्हां ॿुधो, तव्हां हलायो। पोइ चई न उहो टंडो आदम जो जज आहे रावकुड़ो साहिबु, उनखे मोकिलियां। पोइ मूं चयो ठीकु आहे, उनजी ॿुध नारे में आउं सिविल जज जो मयार रुॻो कोन थो ॼाणा। हिकिड़ो नारे जो तव्हांजो नारे जो जेको लैंडमार्क जजमेंट आहे उन में उनजी हिस्ट्री आहे, जेके पहिरीं जजिस आया उहे उन्हनि ज़मीनदारनि वटि शिकार ते विया, तमामु घणा शिकार कयूं ऐं उन केस में तमामु वॾो रिलीफ ॾिनऊं। शिकार करण वेंदा हुआ हुते हाईकोर्ट जे, ऐं उन में जॾहिं मूं जजमेंट पास कई ऐं नारे ताईं ऐं टेल ताईं पाणी आयो हो, उन ते अॼु ताईं अमल प्रैक्टिकली अमल कोन थियो आहे। तव्हां नारे जो पाणी ताईं छो नथो पुॼे, उहा जजमेंट में सभु लिखिया पिया अथव। कमांड एरिया 80 खां पोइ कमांड एरिया छो वधी, केतिरी वधी ऐं कीअं वधी, उहो सभु लिखियो पियो। जहिड़ो हाल हो असां कोन घटायो, ऐं इहे सभिनी खे करिणो पवंदो। आउं कोन हूंदुसि, भई सलाउद्दीन न हूंदो, ॿिया जज कोन कंदा छा, जानली साहब कोन कंदो छा? हर जज हाईकोर्ट जे ते ज़िम्मेदारी आहे, सिविल जज ते ज़िम्मेदारी आहे, सभिनी ते ज़िम्मेदारी आहे, पंहिंजो रोल कनि। वकील ते ज़िम्मेदारी आहे कि उहो पंहिंजो ऑनेस्टी सां वकालत करे, ट्रू फैक्ट्स खणी अचनि ऐं पंहिंजो ऐं किन केसनि में जवाबु ॾियनि। आउं जॉन ग्रेशम खे पढ़ंदो, तव्हां छा नावल जॉन ग्रेशम खे पढ़ंदड़ आहियो? हिन यूसुफ लीगारी जे टाइम में, शायदि यूसुफ साहब जे टाइम में पेरी मेसन जूं स्टोरीज़ हूंदियूं हुयूं, ऐं उहो क्राइम ते क्रिमिनल केसिस ते पेरी मेसन ते स्टोरीज़ हूंदियूं हुयूं। उन खां पोइ जॉन ग्रेशम दुनिया जो वॾो जेको आहे उहो लॉ सां रिलेटेड नॉवलिस्ट आहे, वर्ल्ड बेस्ट। उनजी रेन मेकर नाविल पढ़ी आउं परेशान थी वियुसि, वकालत करियां या न करियां? मुंहिंजी ज़हानत जो फ़ाइदो कहिड़ो, क्रिमिनल खे फ़ाइदो ॾियारियां। ऐं जेतिरो क़ाबिल वकील ओतिरो नोटरिस माण्हुनि जो केस हुन वटि, फीस त उहो ई ॾींदो न, फुरियल माण्हू छा ॾींदो? 6 महीना मुंहिंजो सम्झ में मूंखे न अचे त आउं करियां छा, वकालत करियां या न करियां। केस आयो थियूं डायरेक्ट हेड में हेचेट इंजरी हुई, मूं चयो केस ॾाढो ॾुखियो अथव ऐं तव्हां कंप्रोमाइज़ कयो। चईं वाह सलाउद्दीन खे वकील कयो अथऊं, रुगो सुवाल ई 2। मूंखे शर्म आयो, मूंखे पंहिंजे पाण ते एॾो शर्म आयो त इहो असांजी मतिलबु जेको असांजो क्रीम आहे सोसाइटी जो, असांजी ज़हानत जो इहो रिज़ल्ट इहा आहे असांजी। माना असीं फल इहो ॾींदासीं असांजी ज़हानत जो त असीं बदमाश खे प्रोटेक्ट कंदासीं। ईअं को बरी कोन्हे मूं समेत, पर
टाइम अची वियो अथव ऐं हाणे पाण ॻाल्हियूं जाम करे छॾियूं आहिनि। असांखे करेक्टर थियणो पवंदो, असांखे प्रिटेंड कोन कंदासीं, असांखे फेक नाहे थियणो, असांखे ग़रीब अमीर जेकॾहिं घणा अचनि था ऐं खटूं कोन्हनि, कुर्सियूं कोन्हनि, त पट ते वेहणो पवंदो, रवाज ख़तमु करणा पवंदा। इहे असां वॾियुनि गाॾियुनि खां इन्फ्लुएंस असांखे न थियणु खपे, पैसे खां इन्फ्लुएंस न थियणु खपे। रेस्पेक्ट आहे करेक्टर जी, करेक्टर बिल्डिंग सोसाइटी में करणी पवंदी ऐं उन में जजिस इंडस्ट्री आहिनि। बार सुठी तॾहिं थी सघे थी जॾहिं जज सुठा आहिनि। डिस्ट्रिक्ट लेवल ते वकालत करण जहिड़ो अज़ाब मूं जेको ॾिठो हो, खिपरे में जेको वकालत कंदो माण्हू या कुंडरी में कंदो या सामारे में कंदो, ऐं जज त तकलीफ़ में आहे, फैमिली उते कोन्हे, उहो ॿ किचन हलाए, पगार थोरी, उहो हुन सां हूअं ई अज़ाब आहे। पर हू वरी साॻे टाइम ते जेको वकील लाइ अज़ाब आहे। ॿई शयूं गॾु आहिनि, अलॻि असीं नथा करे सघूं। असांखे पंहिंजो लाइफ स्टाइल चेंज करणो पवंदो, सादो थियणो पवंदो। जजिस कॾहिं ब्यूरोक्रेट आहिनि, जजिस त हम्बल हूंदा, एॾा हम्बल हूंदो जज, ऐं रेस्पेक्ट ॾींदो नौजवान खे, त इनकरेज थींदो त केस हुनखे खणी ईंदो, केस मिलंदो, प्रॉपर टाइम ते रिलीफ मिलंदो, बारूं मज़बूत थींदियूं। ऐं हमेशह चवंदो आहियां, ऐं तव्हां ॿुधायो थी क्रिमिनल साइड, ओरिजिनल साइड जा हेतिरा वकील वेठा आहिनि, कंहिंजो पुटु वकालत में आहे, औलाद अहिड़े अज़ाब में नथो अचणु चाहे, न को हू अहिड़ी ज़िलत जी ज़िंदगी पंहिंजे औलाद खे ॾिसण थो ॾिए। रीज़न असां माहौल अहिड़ो ठाहियो, वॾे को माहौल ठाहियो आहे, असां माहौल एॾो ख़राब करे छॾियो आहे। उन में जेके बहितरीन जज आहिनि, मूं जीअं कुझु जज जो ज़िक्र कयो, ॿिया नौजवान वेठा आहिनि, कॾहिं मां प्रिज़्यूम कोन थो करियां, ऐं हमेशह मुंहिंजी ज़िंदगी जो उसूल रहियो आहे त कॾहिं बि ईअं बिलीव न कर जेसीं ताईं प्रूफ न हुजे। बहितरीन जज हूंदा, पर उन्हनि खे अञा बहितर करिणो आहे, हालात तमामु ख़राब आहिनि। तव्हां ॿुधायो पिया जेके मसइला ॿुधाया आहिनि, हाणे मसइला केॾा आहिनि, इहे सिधा ख़ुदकशी ॾियनि, ख़ुदकशियूं थियनि पियूं। यूज़री ते ला जेको व्याज आहे, उन्हनि जी ख़ुदकशी जी ॻाल्हि कई, कैन यू बिलीव, ऐं आउट ऑफ बॉक्स वञी यूज़री ते ला, मूं लेजिस्लेशन, मुंहिंजो रोल त कोन हो, पर मूं लेजिस्लेशन कराई। भई हाणे मुआशिरे जा हालात अहिड़ा आहिनि त तव्हांखे कुझु एक्स्ट्रा एफर्ट्स करणा पवंदा, तव्हांखे पंहिंजूं नस्लूं क़ुर्बान करणियूं पवंदियूं, पंहिंजूं ख़ुशियूं छॾणियूं पवंदियूं, तव्हांखे पंहिंजो कंफर्ट ज़ोन मां निकिरणो पवंदो, वकीलनि खे बि निकिरणो पवंदो। इहा तकलीफ़ जेका, ऐं एॾो डेस्परेट छो हूंदो आहे, मूंखे चवंदा छा थियो आहे, राति जज साहिबान मीरपुर खां तुरवामो पोइ राति जो आया हुआ, मूंखे चयूं छा इरादो आहे, छॾण जो इरादो आहे छा? मूं चयो न, हा कढी छॾींदुमि, ॿी ॻाल्हि आहे, फ़िलहाल त कोन छॾियूं, पंहिंजी ॻाल्हि कबी, जिते बि हुजे पंहिंजी ॻाल्हि कबी, नुमाइंदगी कबी पंहिंजी, ऐं ॻाल्हि मूं ठीकु कई आहे, कंदुसि। कंफर्ट ज़ोन मां तव्हांखे निकिरणो पवंदो। एॾो डेस्परेट छो थियो आहियां? तव्हां चवंदो भई यूसुफ साहिब राति मूंखे चयो त का इनकलाबी तकरीर हुई छा? इनकलाबी जी ॻाल्हि कोन्हे, इनकलाब किथे, इनकलाब वारा ज़माना विया हलिया, इनकलाब कुझु कोन्हे, ही कोऑपरेटिविज़म जी ॻाल्हि आहे, लॉ जी ॻाल्हि आहे। अज़ीम ख़ान दुरानी जो कंट्रीब्यूशन हो, नूरमोहम्मद लाखेर हाणे पैदा थियण मरी विया, उस्मान मरी पैदा थियण मरी विया, ऐं उन्हनि स्कूल ठाहिया, टंडे बाग़ियार मीर ग़ुलाम माण्हू विया हलिया, उहो नस्ल वई हली, उहो ब्लड वियो हलियो, कामिल हैदर बख्श वियो हलियो, माण्हू पैदा ई कोन था थियनि, उहो असांजी असां में अहिड़ो को डिफेक्ट अची वियो आहे। त असांखे
पंहिंजे पाण खे चेंज करण जी ज़रूरत आहे। आउं सुप्रीम कोर्ट जो जज थियो आहियां, ठीकु आहे, तव्हां सिंध में चवंदा आहिनि भई अलाए छो आउं हैरान थी वेंदो आहियां, मूंखे सुभाणे परीं डिनर आहे, असांजो फेयरवेल आहे, हाई कोर्ट जे जज साहिबान ॾिनो आहे। अरे भाई कहाँ सिंध में घूम रहे हो क्या? अजीब कस्टोडियन आहियो तव्हां, पूरे प्रोविंस जा चवे था सिंध में घूम रहे हो क्या? वॾी ॻाल्हि थो करे यार। मां कराची पियो आहे, बाक़ी अजीब हिकिड़ो माहौल ठही वियो आहे। सची ॻाल्हि यार। त उन्हनि कंहिं ते मयार असांखे पंहिंजी नियाणियुनि, ॾिसो असां वटि नियाणी, असां वटि चवंदा भई और माउ जे पेरनि खां जन्नत आहे। ऐं जेके दुनिया जूं अज़ीम क़ौमूं आहिनि उहे चवनि थियूं अॼु असीं अज़ीम पंहिंजी माउरनि जे करे आहियूं। असां वटि त माउरूं कारियूं आहिनि, गाड़ियूं आहिनि ई कोन। ऐं वियुसि लाड़काणे सिटिंग हुजे मुंहिंजी, ख़त अचनि त मुंहिंजी धीउ गाड़ी आहे, मुंहिंजी धीउ कारी कोन्हे। ऐं चए गाड़ी छा कारी छा? अपर सिंध जा त अजीब हालात आहिनि। मोटरसाइकिल कारी रखणु गार आहे, तव्हां वेंदो सभु गाड़ियूं मोटरसाइकिलूं आहिनि। अपर सिंध जा त हालात अञा चेंज आहिनि। हाणे असां पंहिंजी नियाणी खे न घर मां हिसो ॾियूं, न पढ़ायूं। मूंखे आउं आइसपे हिकिड़ो दोस्त वेठा, हिकिड़ो महाराज, हुन में ॾाढो क़ाबिल पढ़ियो लिखियो माण्हू वेठो, जंहिंते आउं चवां माइंड कोन कंदो, आउं सम्झां थो जे चवां त उन चयो असां सां ज़ुल्म आहे। मुंहिंजो कहिड़ो ज़ुल्म आहे? असांजी नियाणियूं, ज़ुल्म हूंदो, वञा थो। मुंहिंजी लाइ मूं जेके केस ॾिठा आहिनि, 100 केसनि मां 99 केस त मुस्लमान छोकिरियूं आहिनि जेके घर छॾनि थियूं। ऐं ॿुधा किथे किथे छॾनि थियूं? सखर, मुल्तान, लाड़काण टॉप ते आहिनि, नंबर 1 जिते छोकिरियूं घर छॾनि थियूं, फ्री विल मैरिज। उन खां पोइ हैदराबाद, कराची, इस्लामाबाद, पिंडी, फैसलाबाद, लाहौर, उते छा माण्हू कोन्दा रहनि छा? उन्हनि जूं छोकिरियूं पोइ छो कोन्ह वञनि? इन करे उन्हनि खे कॉन्फिडेंस ॾिनो आहे, यकीन ॾिनो आहे। पढ़ाई एजुकेशन बंदि कोन कंदुसि, बाबा एजुकेशन कॾहिं बंदि कोन कंदो। बाबा मूंखे जॉब ॾियारींदो, मर्ज़ी ते शादी कराईंदो, ऐं 1000 फुटनि जो घर हूंदो, मरंदो त 1000 फुटनि जे घर मां मुंहिंजो हिसो हूंदो। असीं कहिड़ी ॻाल्हि था करियूं? ऐं कहिड़ी ॻाल्हि थो करियां? तव्हां केतिरा ॼणा वेठा आहियो? पंहिंजे घरनि जी ॻाल्हि ॿुधायो, जंहिं 10 एकड़, 5 एकड़, 2 एकड़, एकड़ या 2000 फुट जी प्रॉपर्टी आहे। नियाणी खे इहो हक़ कॾहिं ॾिनो आहे पाण? ऐं पोइ चवंदासीं त ज़ुल्म आहे, ज़ुल्म त असीं पाण आहियूं ज़ालिम। तॾहिं आउं चवंदो न असीं रेस्पॉन्सिबल आहियूं। असां इहो जेके औरतुनि जो तबिको आहे ऐं जेके हारी आहिनि, जेके मज़दूर आहिनि, जेके लेस मिज़रेबल आहिनि, औरतूं लेस मिज़रेबल आहिनि, उहा कम्युनिटी आहे जंहिंखे रेस्पेक्ट कोन्हे, जेका अछूत आहे, जेके अछूत अखर चवनि था। मूंखे ख़ुर्शीद काइमखानी हिकु दफ़ो प्रोग्राम कयो, वकील हुउसि, ऐं वियुसि, चयूं शेड्यूल कास्ट ते प्रोग्राम आहे। ऐं तक़रीर ते आयुसि, मूं चवंदा आऊं पाण शेड्यूल कास्ट आहियां। केरु आहे शेड्यूल कास्ट? जेके असीं डिप्राइव्ड आहियूं सभु शेड्यूल कास्ट, गुरबत शेड्यूल कास्ट आहे। इवन जज साहिबान वेठा हुआ सुप्रीम कोर्ट में, उते ई काफ़ी कचहरी में मूं चयो आऊं शेड्यूल कास्ट जज आहियां। शेड्यूल कास्ट छा आहे? लेस मिज़रेबल आहिनि, जेके कम्युनिटी आहिनि, उहे माण्हू आहिनि, उहे औरतूं आहिनि, उहे सभु उन्हनि खे को ट्रस्ट कोन्हे। पोइ छोकिरियूं इन आसिरे में इन सम्झनि थियूं कुझु रीज़न्स जे करे त भई हाणे शादी त मुंहिंजी मर्ज़ी त हुई कोन थींदी, ॻाल्हि कंदुसि त गड़बड़ थी वेंदी। तव्हांखे यादि आयो त इवन हिकिड़े मजिस्ट्रेट जो मर्डर ट्रायल थियो, जेको कांदड़ो को हले, टंडो आदम जो जज हो, सचिन यादि हूंदो। ऐं जेका नियाणी निकिती ऐं चई त मूंखे, ऐं उहो सिविल जज मर्डर ट्रायल में डीजे मीर सफदर हो, शाबाश साहब खे वॾो हुनजो क्रेडिट आहे त अक्यूज़ मैजिस्ट्रेट खे एज ए अक्यूज़ ज्वाइन कई। दारुल अमान वञा सिंधे जी कस्टडी ॾेई छॾी, पेरेंट्स खे उतां उन्हनि क़तल करे ऐं वाह में विझी ऐं पाण हलिया विया।
त उन सेशन जज एॾी हिमत कई जो उन मैजिस्ट्रेट खे एज़ ए अक्यूज़ ज्वाइन कयो ट्रायल। नाला छो थो खणा? इहे माण्हू त हिमत वारा माण्हू आहिनि, ऐं इहे ई सबबु आहे, ऐं ईअं सभिनी खे हिमत करणी पवंदी। ऐं ॾिसो न, साॻे टाइम ते के ख़राबियूं थियनि थियूं, त इन जे करे असांखे एजुकेशन, आउं हैरान आहियां, मूंखे उते जेके मिलिया आहिनि उहे चवनि था असांजे सॼे केपीके में को अहिड़ो घर कोन्हे जंहिंजी छोकिरी यूनिवर्सिटी न वेंदी हुजे। मूं ॿुधो त सिंध जा माण्हू ॾाढा अकुलमंद ऐं फिलोसोफर ऐं लिटरेरी आहिनि, त हीउ त उल्टो किसो आहे, हीअं त आहे ई कोन। कंप्लीट कूड़ था ॻाल्हायूं असां, कंप्लीट कूड़ था ॻाल्हायूं। असां वटि स्कूल ई कोन्हनि, यूनिवर्सिटी कोन्हे, ॿार ग़रीब आहिनि, पैसो कोन्हे भाड़ो करे उते पुॼनि। जेके नंढा ॿार आहिनि बॉर्स्टन स्कूल सां ॿुधो हूंदो, असीं नंढियूं छोकिरियूं 14 सालनि जी 13 सालनि जी, हिंदू हुजे मुस्लमान हुजे, घरां निकिती ऐं उनखे केॾां कयूं, दालमान था मोकिलियूं। दालमान वारा छो चवनि? दालमान त औरतुनि लाइ अॻे ई उते मुसीबत आहे, ऐं छोकिरियूं कीअं था मोकिले सघूं? असां वटि हिकिड़ो बि इदारो छोकिरियुनि लाइ कोन्हे। डेस्टिट्यूट वुमेन ऐं गर्ल्स जेके फियर में इतफ़ाक़ सां घरां निकिरी वञनि, सिंध में हिकु बि इदारो अहिड़ो न आहे। अटेम्प्ट जजमेंट ज़रिए ज़रूरु थिया हूंदा, मुख़्तलिफ़ थिया हूंदा, कया हूंदा, जजिस कया आहिनि, घणनि जजिस कया आहिनि, उन्हनि जो वॾो रोल आहे, ऐं ॿियनि माण्हुनि बि कया हूंदा। त इन जे करे ऐं इन ॻाल्हि ते पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कंदुसि, जे अवी पंहिंजी ज़िंदगी में हिकु पल बि इन सुकून सां आयो, हिकु पल बि त असां मामला ठीकु कनि ऐं आऊं ठीकु कयां, त पोइ असां में तब्दीली कोन ईंदी। इन जे करे तव्हां जेकॾहिं पंहिंजी ग़फ़लत छॾींदो, जिते जिते जेको बि आहे, उस्ताद आहे, जज आहे, DC आहे, वकील आहे, मतिलबु जेको बि जिते जिते माण्हू आहे, उहो पंहिंजो रोल प्ले कंदो सोसाइटी में, ऐं लेस मिज़रेबल जेके सोसाइटीज़ आहिनि, कम्यूनिटीज़ आहिनि, या जेके उहे असांजो औरतूं आहिनि, उनखे पंहिंजा राइट्स ॾींदो, ऐं अॼु खां पंहिंजे घरनि खां शुरूआति कंदो, त ज़रूरु जीअं शाइरी में आख़िर में ज़रूरु चेंज ईंदी। बाक़ी हूअं भले जहां खे मुबारक हुजूं, अले केरु काईंदो पियो चएसि, मूंखे ख़बर कोन्हे, आऊं त कोन थो काईंदो। इहे ॻाल्हियूं मुबारकूं कंहिंखे ॾियां, आऊं खे का मुबारकबाद कोन थो ॾियां, कुझु बि कोन्हे इहे ॻाल्हियूं। ऐं अहिड़ियूं शाइरियूं नॉर्मली जे ओ तव्हां चयो सरमत वई, माण्हू त हैरान हूंदो, आउं वेठो अञा सरमत पियो ॻाए त न का बि शइ कोन्हे, न छांगू, न छेलड़ा, न संगरी, न का शइ कोन्हे, बुख आहे, बेरोज़गारी आहे, परेशानी आहे, ऐं माण्हू सभु नचनि पिया ऐं ताड़ियूं पिया वॼाइनि, डांसूं पिया कनि। मूं चयो हाणे छा हिनखे छा कंदासीं? हाणे कंटिन न सिंगरी, हाणे उन ते नचणु शुरू कंदो त पोइ सुधरंदो कीअं? हाणे असांजा मयार ई अजीब आहिनि। त इन जे करे आउं कोशिशि कंदो आहियां, जेका सम्झ में मूंखे ॻाल्हि अचे थी, जेका दिमाग़ में, जेका अकुल जेको मुंहिंजो थोरो आहे, उहो तव्हांखे चई ॿुधायां, तव्हां सां पंहिंजो तकलीफ़, जेको मूंखे ॾुख जेको आहे न, जेके मूंखे परेशानी आहे, जेको मूंखे रोअणु अचे थो, उहो आउं ऐं अॼु न हमेशह उहो सां आउं शेयर करियां। मूंखे यादि आहे सखर वञा पियो, आख़िरी तव्हांखे केस लाइ ॿुधाईंदुसि। सखर वञा पियो त मूं टंडे आदम वटां, अल्ताफ़ साहिबु वेठो आहे टंडे आदम जो धणी, त मूं श्योरिटी ते केस लाइ पढ़ियो पियो। उन में पुराणी हिकिड़ी रवायत कोट थी हुई, शायदि अबू हुरैरा खां, त हिकिड़ो माण्हू उठ कायो पियो वियो कंहिंजे फसल में, त उन फसल वारे सां जहिड़ो थी वियो ज़मीनदार सां,
जहिड़ो थियो त हिन उठ जेको हो उठ जो मालिक उनखां पथर हयो हू मरी पियो। माण्हू ॿधी उनखे वठी आया काज़ी वटि, अदालत लॻी ऐं चयूं तो माण्हू मारियो आहे, माफ़ कनि त ठीकु आहे, न त अॼु तोखे शाम जो फांसी चाढ़ींदासीं, जेको या कनि त सिलाईंदासीं। त हुन इहो चयो त साईं मुंहिंजा आउं सहरा मां आयो आहियां, मुंहिंजा ॿार सहरा में आहिनि, मूंखे ॿ ॾींहं मोहलत ॾियो त आउं पंहिंजा ॿार उतां खणी कंहिं सही जॻह ते छॾे ऐं पोइ मोटी अचां। चयूं तुंहिंजो ज़ामिन? मूंखे त केरु कोन सुञाणे। त उते जेको काज़ी हो उन जो ई हिकिड़ो सुठो दोस्त हो, उन चयो आउं ज़मानत ॾियां थो। पोइ वियो जो 2 ॾींहंनि खां पोइ वरी कोर्ट लॻी शाम जो, हाणे एग्ज़ीक्यूशन थियणी आहे। हाणे जे न आयो त ज़ामिन खे जो मौत थींदो, ऐं उहो वरी काज़ी जो एॾो फास्ट फ्रेंड चङो मोतबर माण्हू। आख़िरी 2-4 मिंट हुआ, सभु सख़्ते में हुआ, तेसिताईं ॾिठो त उहो माण्हू अचे पियो त सभिनी चयो खां रड़ निकिरी वई। पोइ आयो त सभिनी चयो त तोखे ख़बर हुई अॼु तोखे, हाणे तोखे असीं तूं एग्जीक्यूट थींदे वापसि छो आहीं? चई भई आउं वापसि इन करे आयुसि त हिकिड़ो अजनबी माण्हू मूं ते एॾो भरवसो करे ऐं मुंहिंजी ज़मानत ॾिनी, पोइ मुंहिंजे बदिले में मारिजी वञे, इन करे मूं पंहिंजा ॿार छॾिया या आउं आयुसि त मूं चयो उहो माण्हू जंहिं मूं ते एॾो भरवसो कयो आहे, दुनिया पोइ हलंदी कीअं आई, आउं इन करे मोटी आयो आहियां। उनखां पुछूं तूं ज़ामिन छो पई? चई त मूं सोचियो त हिनखे सुञाणे त केरु कोन, ऐं जा बच्चा रुली वेंदा, ज़रूरु सच थो चवे ऐं ज़रूरु मोटी ईंदो, एतबार त करणु खपे न। इन करे मूं हुनखे ठीकु सम्झी आउं ज़ामिन पियुसि, मूंखे ख़बर हुई न त मूंखे एग्जीक्यूट करे छॾंदो। त इन ते जेके पोइ वारिस हुआ उहे एॾा मुतासिर थिया जो उहो खून माफ़ करे छॾियो। त बिलीव करियो केतिरो टाइम आउं रोंदो रहियुसि। त मूं चयो मुआशिरे में जेको हिक ॿिए ते भरोसो, एतबार, जेको एॾो जंहिंजो बांड हो, उहो असांजे मुआशिरे मां मोकिलाए वियो। त इहे तकलीफ़ूं केसनि में जज थियणु ॾाढो ॾुखियो कमु आहे, ऐं जज थी कुझु डिलीवर करणु उहो महिनत करणी पवंदी, ॾुखियो कमु आहे, हिन सिस्टम में रही पर करिणो पवंदो। ऐं वकील साहिबान उन्हनि जो पंहिंजियूं मुश्किलातूं आहिनि, पर असांखे मुआशिरे असांखे बहितरी पंहिंजे घर खां शुरू करिणो पवंदो, पंहिंजे पाड़े खां शुरू करिणो पवंदो, कंदासीं तॾहिं सुधारो ईंदो। असांजा 2 ॿार आहिनि, हिकिड़ो ग़रीब ॿार आहे, हुनखे एडॉप्ट करियो, हुनखे स्कॉलरशिप ॾियो, उहो त पढ़ाई करे ऐं करे सघो था। केतिरा हिते वेठा आहिनि जेके ॿारनि खे स्कॉलरशिप ॾियनि था। तव्हां जेके मसइला ॿुधाया आहिनि, आउं अहिड़ी ॻाल्हियूं न करियां, तव्हां मसइला ॿुधाया इन करे आउं तव्हांखे रिप्लाई थो करियां। आउं वियुसि मुंहिंजे अज़ीज़ जे घर, मूंखे ख़बर हुई उन बुज़ुर्ग वटि वेठुसि त आउं उते उनजा पुट 7 पुट मुंहिंजा, त हिकु न्याणी हुई उते पहुचो पिए न 8-10-11 साल हूंदा। त मूं चयो हीअ कंहिंजी न्याणी आहे बाबा? त चयूं त हीअ साम्हूं ॻोठु आहे, कोली आहिनि, उन्हनि जी छोकिरी आहे। मुंहिंजी त पढ़ण जी उमिरि आहे। मूं जेके कज़न मुंहिंजा वेठा, मुंहिंजो शर्म कोन थो चयो इहो कमु आहे, करे सघो था, खटंदे चढ़ियो वेठा आहियो, न्याणी पोचा पई ॾे, उहो अहसासु नाले शइ आहे। पाण ॾाढो डिस्टर्ब थी वियुसि, ॿाहिरि निकिरी मूंसां जो ॿिया रिलेटिव उन मूं चई केरु आहे ऐं कीअं पढ़ाई कराइजे? चई अकेली थोरी आहे, सॼे पाड़े में साम्हूं ॻोठु जेको आहे हारियुनि जो कोलियुनि जूं छोकिरियूं आहिनि ऐं इहे नौकिरियूं आहिनि। मुंहिंजो सर्वे कयमि 39 हुयूं। मूं चयो इहे 39 छोकिरियूं स्कूल वेंदियूं। 2017 जी ॻाल्हि आहे। ऐं बाय फोर्स बि वेंदियूं। उन माइटनि सां मिलियासीं, कन्विंस कयोसीं, उहे सभई न्याणियूं वापसि स्कूल वयूं।
मुश्किलातूं के हुयूं उन्हनि जी एज़ ए फादर मूं उनखे उन्हनि 39 न्याणियुनि खे ओन कयो ऐं अॼु ॾींहुं ताईं उनजी नंढी नंढी ॻाल्हि उन्हनि जी परेशानी मुंहिंजी परेशानी आहे उन्हनि जो आउं पीउ आहियां उहे हाणे फस्ट ईयर ताईं पहुतियूं आहिनि ऐं 5 छोकिरियूं ॾाढियूं एक्स्ट्रा इंटेलिजेंट हुयूं त गुलाम उस्ताद बुगियो वकील आहे मुंहिंजो जूनियर रहियो मूं चयो तुंहिंजो स्कूल आहे एयर फाउंडेशन ऐं इहे न्याणियूं तोखे थो ॾियां किताब तूं वठी ॾिने बक्सो तूं वठी ॾिने ड्रेसूं तूं वठी ॾिने ऐं चयो मां ज़मीनदार माण्हू बि आहिनि चई ठीकु आहे बिल्कुलु हाज़िर त उहो उन मज़ा पढ़ियूं के प्राइवेट स्कूल मां के गवर्नमेंट स्कूल मां हाणे कोचिंग बि उन्हनि ॿारनि खे मिले थी मुंहिंजो ड्रीम आहे त उन मञा कुझु छोकिरियूं मेडिकल ताईं पुॼी वञनि ऐं इहे न्याणियूं मूं चयो इन झंगनि में ॾुखे माहौल में अॼु नंढड़ियूं हुयूं पोइ पोचा पे ॾिनऊं हिकु ज़िंदगी आहे ऐं इहे जेकॾहिं इहे यूनिवर्सिटी ताईं आउं पुॼाए वियुसि त आउं सम्झंदुसि त आउं हाणे हिननि खे हिन सॼे ॾुखियाईनि मां कढी रोड ते मूं आंदो आहे ऐं मुंहिंजी ज़िंदगी आहे त अव्हांखे लाइव स्टोरीज़ पंहिंजूं ॿुधायां थो न त एज़ ए जज मीर वेठो आहे हिते ॻोठ में तव्हां ॾिसो ॿार लाइब्रेरी आहे उमरकोट छा डिवीज़न छा हैदराबाद डिवीज़न छा किथे अहिड़ी लाइब्रेरी कोन्हे जहिड़ी लाइब्रेरी मूं ठाही आहे अल्ताफ़ जूनी जो बि ठाहे सघे थो जानलीब साहिबु ठाहे सघे थो शहज़ाद ठाहे सघे थो ॿिया दोस्त बि ठाहे सघनि था ऐं माण्हू सभु लॾाऊ 10-12 साल में लॾाए छॾियो ऐं अॼु तव्हांखे यकीन ईंदो त मुंहिंजे उन जिते आउं ज़मींदार कोन आहियां को वॾो को इहा 50-60 एकड़ बनी हाणे कंहिंखे केरु लॾाए कोन थो सघे मूं बनी रजिस्टर्ड करे खाता करे ॾेई छॾी ओन न कंदो त पोइ चेंज कीअं ईंदी मजबूरनि तव्हांखे ॿुधायां पियो वञी ॾिसी अचिजो मूं नंढड़ो एग्ज़ाम्पल ठाहियो आहे रोज़ान तकीरूं कयूं न मूं एग्ज़ाम्पल ठाहियो आहे प्रैक्टिकली असीं कीअं तब्दीली आणे सघूं था उहो नंढड़ो एग्ज़ाम्पल आहे तव्हांखे ऐं मूं एग्ज़ाम्पल इन करे ठाहियो आहे त उहो कंहिंजे आसिरे ते न वेठा आहियो शिकवा ज़ुल्मतूं से बहितर है का अपने हिस्से का दिया जलाए जा रुगो शिकायतूं इहो मुंहिंजो उस्ताद निसार अहमद सिद्दीकी जंहिं IBA तव्हांखे ॾिनो जंहिं हेॾो मेरिट वारो इदारो ॾिनो उहो निसार अहमद सिद्दीकी इहो हमेशह इहो शहर पढ़ंदो हो ऐं मुंहिंजी नज़र में शायदि 200 सालनि खां पोइ सिंध में हिकिड़ो ई लीडर शायदि माण्हू ऐं हिस्ट्री हुनखे यादि रखंदी त उहो निसार अहमद सिद्दीकी हूंदो ॿिया सभु मिटी थी वेंदा सिंध खे मेरिट तरफ़ खणी वञण वारो निसार अहमद सिद्दीकी 2012 खां 2020 ताईं आउं सेनेट जो चेयरमैन सेनेट जेको हूंदो आहे इदारे इंस्टीट्यूट जो आउं चेयरमैन मूंखे ऐं साईं हो हुते ॿ टे दफ़ा काफ़ी दफ़ा चयो मुंहिंजे अपर सिंध जा दोस्त आहिनि हाईकोर्ट जा जज आहिनि ॿिए कंहिंखे ख़ुदा जे वास्ते आउं तंग थियां थो सखर केरु अचे मूंखे चई साईं महिरबानी करियो मुंहिंजो इदारो जे बर्बादु करिणो अथव त पोइ ॿियनि जजनि खे चओ जेसिताईं मुंहिंजी ज़िंदगी आहे तव्हां मूंसां गॾु रहो बाक़ी पोइ मुंहिंजी ज़िंदगी कोन हूंदी त पोइ तव्हांजी मर्ज़ी जी मुंहिंजी बजट ई एनुअल ते साइन कोन कंदो चेयरमैन त मूंखे उहो त कमु ॾसींदो या अपॉइंटमेंट कर हिनखे पास कर उहो मूंखे त रुलाए छॾंदो ऐं वाक़ई इतफ़ाक़ अहिड़ो थियो एतिरा ई ॾींहं हुउसि आऊं जेसिताईं हुनजी हयाती हुई पोइ त वरी यूनिवर्सिटी ठही हाणे उहो सीनियर वज़ीर हुनजो आहे चेयरमैन ऐं पर इदारो तमामु मज़बूत आहे इन करे हुनखे फिटाइण में 100 साल लॻंदा को एॾो जल्दी कोन थो उहो ॾे उन वॾी महिनत सां को सिंध में हिकिड़ो वॾो जंहिं ते अवी फ़ख़्रु करे सघो उमरकोट में का बि अहिड़ी शइ कोन्हे जंहिं ते फ़ख़्रु करे सघो या बाक़ी सिंध में पर निसार अहमद सिद्दीकी थियणो पवंदो यानी निसार अहमद सिद्दीकी थींदो
त ही ॻाल्हियूं जेके पाण कयूं पिया या मुतालबा कयूं था उन मुतालबा करण जी ज़रूरत ई कोन पवंदी। केतिरा माण्हू पढ़ी ॿाहिरि मुल्कनि में विया आहिनि। विसारगे मूजिब स्कॉलरशिप जी मुंहिंजा 90% 95% मिसकीन ग़रीब ॿार स्कॉलरशिप ते मूं पढ़नि था। मूं चयो सिंध जा ज़मींदार घणी स्कॉलरशिप ॾियनि था, घणा ॼणा, चई त सिर्फ़ु हिकिड़ो यूसफानी आहे, को डॉक्टर गुलफ़कार टंडोले आहे जो। मूं चयो भला जेके ॿाहिरि मुल्कनि में वेठा आहिनि साना हिकिड़ी ॾिए थी, हिकिड़ी स्कॉलरशिप सिर्फ़ु। बाक़ी आउं पंहिंजा तालुका इस्तेमालु करे फैक्ट्रियुनि वारनि खां, हितां ॿियनि मुल्कनि में जा ॿियनि माण्हुनि खां, मतिलबु असीं ज़बरदस्त, असीं कपिड़ा भला पाए सुहिणा आहियूं, ॻाल्हियूं भलियूं कंदासीं, रियलिस्टिक असीं कोन आहियूं, नज़र ई कोन ईंदासीं, घर में बि नज़र कोन ईंदासीं, ॿाहिरि बि असीं नज़र कोन ईंदासीं। इहा IBA जेको ठहियो उन में असांजो रोल, UK में ऑर्गेनाइजेशन आहे, हिते जे माण्हुनि जी आहे, उन्हनि खे मूं चयोसीं दावत, मुंहिंजो दावतूं छा थियूं, ही पटका पारायो, दावतूं इज़तूं छाजे लाइ, कहिड़ी ज़रूरत पई आहे इन सभिनी मुसीबतुनि में पवण जी। हालात ख़राब आहिनि, इहे पैसा फरार आया, तॾहिं मूं हुनखे चयो त इहे पैसा यार पंहिंजी लाइब्रेरी ते लॻायो, कंहिं ग़रीब जा 2 घर ठाहे ॾियो। कॾहिं बि कंहिं ॿार जी दावत ई कोन क़बूल कई, छो कोन क़बूल कंदो? मीर पुखार ॻोठ जो बौरो आठ, पोइ दिलि चवंदी ऐं हिन करे अची वेंदो, तव्हांजी तकलीफ़ विझां थो, ऐं चवंदो ईंदा, ऐं चवंदो यार हिन खां घणो ख़र्चु कंदो। पाड़े में ॾिसो केतिरा ग़रीब आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो घर ठाराए ॾेई छॾियो, पर उहो अमल कोन कंदा, बाक़ी जज जी दावत कंदा। कहिड़ी ज़रूरत पई आहे, केॾो ख़र्चु आहे, कास्ट केॾी वधी वई आहे। त इहे रीज़न अथव ऐं सोल्यूशन सफ़ा सवलो पियो। कोऑपरेटिव जजमेंट पढ़ो, पंहिंजे घर खां शुरू करियो, पंहिंजे पाड़े खां शुरू करियो। जी मूं शुरूआति कई, जजमेंटनि खे छॾियो, अव्हांजो पंहिंजो अदनान, अव्हांजो पंहिंजो दोस्त आहियां, अव्हांजो शागिर्द बि आहियां, किन जो उस्ताद बि आहियां। मूं पंहिंजी ज़ाती लाइफ में छा कयो आहे ॿुधाइण जो सिर्फ़ु हिकिड़ो मक़सदु आहे। मुंहिंजी नज़र में उहो ई तरीक़ो आहे तब्दीली करण जो, जजमेंटूं पंहिंजी जॻह ते। इन करे आउं उमेद थो करियां तव्हां उहा लाइब्रेरी ॾिसणु ईंदो। इन करे तव्हांखे वेरीफाई करणु खपे त आउं केतिरो कूड़ ॻाल्हायां पियो, आउं प्रिटेंड करियां पियो, या शायदि अधु ॻाल्हि ॿुधाई त मां तव्हांखे। इन्वेस्टिगेटर थियो, रिसर्चर थियो, किताब पढ़ो, नाविल पढ़ो ऐं जूरिस्प्रूडेंस पढ़ो, लॉ पढ़ो। पढ़ाई छॾे वई उहो कैलिबर जेको वकील जेको असां मीरपुर बार जॾहिं मूं शुरूआति कई, ऐं उहो जेको कैलिबर हो उहो कैलिबर किथे आहे हाणे? इहो ई रीज़न आहे जो ख़राबी थिए पई। तव्हांजो तमामु घणो टाइम वरितो अथमि, ऐं कंहिंजी दिलि आज़ारी थी हुजे त हुनखां माफ़ी। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी, सभिनी सां मिलियो आहियां, सभिनी सां, हर कंहिं सां मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजा अटैचमेंट आहे, मेजॉरिटी जेके वेठा आहिनि, ऐं हिकिड़ी मोहबत जो रिश्तो आहे, पंहिंजाइप जो रिश्तो आहे। इन करे तव्हां सां बि दिलि जूं ॻाल्हियूं करण जो शौक़ु थियो, ॿिए हंधि किथे कंदुसि। सो इन करे का ख़राबु लॻी हुजे त दिलि में न कजो। वॾी महिरबानी, थैंक यू। दोस्तों, इहो जस्टिस साहिब सुप्रीम कोर्ट जो जंहिंजो ॻाल्हाइण तव्हां ॿुधो साईं जिन जो, जकरा शाल जी एपी साहब, तव्हां कीअं महसूस कयो त जकरा शाल जी मंदी कने मसणा जीअं अची तो काल तव्हां खां पुराणो आज़ारिया आजा कया। बिल्कुलु असां महिरबानी ॾिठो आहे साईं जस्टिस सलाउद्दीन पवार साहब, 39 उन्हनि छोकिरनि खे तव्हांजा इलाही तजुर्बा, इलाही तव्हांजूं कावशूं, तव्हांजूं महिनतूं, ऐं सम्झां थो त मशल अहिड़ा हूंदियूं माण्हुनि जे लाइ, तव्हांजा जीअं फ़ैसिला माण्हुनि जे लाइ उत्साह जो सबबु आहिनि, तीअं तव्हांजो अॻिते जे लाइ
असां ते जेकॾहिं छपर ऐं छांव वारी जेकॾहिं नज़र ऐं हथु हूंदो त आउं सम्झां थो त तब्दीली कंहिं न कंहिं सूरत में इर्तिका जो अमल हुई त आहे पर हुन में कंहिं न कंहिं मस्बत तरीक़े सां असां अॻिते वधी सघूं था। न त सूरत हाल हींअर बि इहा आहे त माण्हू इंसाफ़ जे लाइ अदालतनि जे दरनि ते ईंदा आहिनि ऐं अदालतनि जा दर बि एॾा महफ़ूज़ आहिनि जो ग़रीब पोरियत लाइन करे फरियादी बीहनि था ऐं हुनखे नसवा जी पुड़ी जे लाइ 15 मिंट बीहणो थो पए ऐं जवाबदार लैंड क्रूज़र में चढ़ी सिधो कोर्ट रूम जे ॿाहिरां अची लहे थो ऐं को पुछण वारो कोन्हे। अदालतनि जा त कीअं बि इहा हालत वञे उनखे तव्हां कीअं था ॾिसो उहो तव्हां ते था छॾियूं। तव्हां